अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध राउंडअप में भली कार मां आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ ऐं भर पासे एकता जूं तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। अव्हां खे ॿुधायूं पिया त प्राइमरी स्कूल में शानदार तक़रीब थी आहे, जंहिं में ॿारनि टेबलोस पेश कया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे असलम मेमण। जी असलम, छा तफ़सील आहिनि? जी सॼे सिंध जी सांगड़ ज़िले जे कुंड कुर्श में भी एकता जूं तैयारियूं जेके आहिनि वॾे जोश ऐं ख़रोश सां जारी आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि एकता जे प्रोग्रामनि में शिरकत लाइ जेके आहिनि उहे टोपियूं अजरक ऐं पटका ख़रीद करे रहिया आहिनि ऐं घरनि में भी माण्हू तैयारियूं करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में भी तक़रीबूं थियनि पियूं। अॼु सांगड़ वेझो ॻोठ शहानाबाद जे प्राइमरी स्कूल जे ॿारनि पारां जेको आहे एकता जे हवाले सां शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें समूरा ॿार जेके आहिनि उहे क़ौमी वेसनि में सिंधी टोपी अजरक पाए ऐं वेस वॻा करे स्कूल पहुता ऐं उन्हनि जेको आहे क़ौमी गीतनि ते जेको आहे उन्हनि झिमरियूं वयूं ऐं उन मौक़े ते जेको आहे पेटे अलफ़ जे मरकज़ी अॻुवाण रफ़ीक निज़ामानी, सरवर बलोच, अली हसन सिरेवाल ऐं ॿियनि चयो त एकता जेको आहे उहो असांजो क़ौमी ॾिहाड़ो आहे ऐं केटीएन वारनि खे सलाम पेश कयूं था, जिन जेको आहे सो ही क़ौमी ॾींहुं मल्हाए सॼे सिंध खे मुतहद ऐं मुनज़िम कयो आहे। ऐं अॼु जेको आहे त ही जेको उनवान आहे त असीं सिंधूअ जा वारिस आहियूं, इन मां साबित आहे त असीं सिंधू दरिया जा वारिस आहियूं ऐं असां सिंधूअ ते को बि कब्ज़ो जेको आहे बर्दाश्त कोन कंदासूं, को बि केनाल कढणु कोन ॾींदासूं। जी ठीक है, वरी मेहरबानी। नाज़रीन, असलम मेमण तफ़सील ॾिनाइन सांगड़ खां। जॾहिं त नाज़रीन, तलहार में एकता ईद जी जागरता रैली कढी वई आहे, जंहिंमें मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि ऐं पोरियतुनि शिरकत कई आहे। वीडियो लिंक ते मौजूद आहे रुस्तम कहरी। जी रुस्तम, छा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुल असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां सिंधू जा वारिस आहियूं। 1 दिसंबर ते केटीएन न्यूज़ ऐं कावश सथ पारां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान ते सॼी सिंध जीअं तलहार में बि हर तरफ़ सकाफ़ती रंग निर्वार थी विया आहिनि। उन ई सिलसिले में अॼु ऑल राइस मिल एसोसिएशन जे नवनि चूंडियल उहिदेदारनि ऐं अक़लियती बिरादरी जे अॻवाननि पारां हमाली पोरियतनि सां गॾिजी 1 दिसंबर ते केटीएन न्यूज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में हथनि में केटीएन न्यूज़ जे स्लोगन असां सिंधू जा वारिस आहियूं जा पेनाफ्लिक्स खणी जागरता रैली कढी वई। उन ई मौक़े ते अॻवाननि मुखी बेरूमल, टेकचंद ॾिनाणी, फ़कीरो रेबारी, मोइनलाल कोस्तानी, सेठ गागनदास ऐं ॿियनि जो इहो चवणु हो त केटीएन न्यूज़ हिन साल बि सकाफ़ती ॾियारो असां सिंधू जा वारिस आहियूं जे सिर हेठि मल्हाए असां सिंधी माण्हुनि जी हक़ीक़ी तर्जमानी कई आहे, छो त हिन वक़्तु सिंधू दरिया खे सुकाइण जी हिकु साज़िश कई पई वञे। केटीएन न्यूज़ सथ साबित करे ॾेखारियो आहे त सिंधू दरिया जा वारिस मौजूदु आहिनि, उन ते कंहिं बि सूरत में दारो क़बूल न कयो वेंदो। 1 दिसंबर ते असां केटीएन न्यूज़ सां गॾिजी सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए असां दुनिया खे इहो ॿुधाईंदासीं त असां सिंधू दरिया जा वारिस आहियूं। सिंधू दरिया असां सिंधियुनि जी मिल्कियत आहे। उन ते 6 केनाल कढण वारो मनसूबो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। वरी मेहरबानी। नाज़रीन, तलहार खां रुस्तम कहरी तफ़सील न आहिनि। अव्हां खे ॿुधाइण पिया नाज़रीन त असां सिंधूअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि टंडो गुलाम हैदर जे स्कूल में एकता जे हवाले सां शानदार तक़रीब थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे अली बहादुर कीरियो। जी अली बहादुर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टंडो गुलाम हैदर जे ॻोठ मिठू चांग जे एलिमेंट्री स्कूल में एकता जी पुरवक़रार तक़रीब थी आहे। केटीएन न्यूज़ ऐं काविश जे सॾ ते असां सिंधूअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि थियल तक़रीब में स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि, उस्तादनि ऐं उन जे शागिर्दनि जे वालिदीन वॾे अंग में शरीक थिया। जेको स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां शागिर्दनि में सिंध जी तारीख़ तहज़ीब ते तक़रीरी मुक़ाबला कराया विया, ज़हनी आज़माइश जा मुक़ाबला कराया विया। जॾहिं त जेको इनाम तक़रीरी मुक़ाबला खटींदड़ शागिर्दनि खे उस्तादनि तरफ़ां इनाम ॾिनो वियो। उन मौक़े ते जेको शागिर्दनि तरफ़ां क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सिंध मड़ खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते मौजूद जेके उस्ताद हुआ या जेके ॿिया ॻोठाणा मौजूद हुआ, उन्हनि चयो त जेको
एकता जो ॾींहुं 1 डिसंबर भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। असां सिंधुअ जा वारिस आहियूं। ही जेको केटीए न्यूज़ ऐं काविश जो स्लोगन आहे ही तमामु सिंध जे जेको आहे सिंध जे मालिकी करे थो। असीं सभु सिंधी सिंध में रहंदड़ असीं सिंधुअ जा वारिस आहियूं। हिननि जो वधीक चवणो हो त असां जेको 1 डिसंबर अचर जे ॾींहुं केटीए न्यूज़ ऐं काविश जे सॾ ते एकता जे ॾींहं खे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। जी वॾी महिरबानी नाज़िम। टंडो गुलाम हैदर खां अली बहादुर कीरियो तफ़सील ॾिना आहिनि। मिठी खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं सिंधुअ ते नवां केनाल अॾण ख़िलाफ़ थरवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे खाटा हुजानी। जी खाटा हुजानी, छा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, सिंधु ते नवां कैनाल कढण जे ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। उते थरवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी जी मरकज़ी क़यादत जी अॻुवाणी में मिठी में रैली कढी वई। डॉक्टर हैदर शाहानी ऐं डॉक्टर सुमार मंगरियो जी अॻुवाणी में मिठी में कॉलेज रोड खां रैली कश्मीर चौक खां सिंधी शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि खां सिंधी प्रेस क्लब आॾो पए थी। रैली में शहरनि ऐं कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। रैली में ज़ोरदार शहरी नारा लॻाए रहिया हुआ। सिंधु ते कैनाल नामंजूर, सिंधु ते धारो नामंजूर, सिंधु जे पाणी ते धारो नामंजूर। रैली जे मेड़ खे अॻुवाणनि ख़िताब कंदे डॉक्टर हैदर शाहानी, सुमार मंगरियो, घनश्याम माली ऐं ॿियनि देवजी भील ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सिंधु ते धारो, पाणी ते धारो कंहिं बि रीत सिंधवासियुनि खे क़बूल न आहे। पीपल पार्टी जी हुकूमत होश जा नाखून वठे ऐं जेके हुकूमत जे पारां दावाऊं कयूं पियूं थियूं वञनि त ही वफ़ाक़ी हुकूमत कयो आहे। हुन चयो त सिंध हुकूमत हुन में भाङे भाईवार आहे। सदर आसिफ ज़रदारी उन्हनि इहे सयूं कयूं आहिनि ऐं कैनालनि जे ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। वफ़ाक़ खे होश जा नाखून वठणु घुर्जनि। सिंध बंजर बणिजी वेंदी ऐं वफ़ाक़ खे इहो फ़ैसिलो करणु घुर्जे त हुननि खे छा मुल्क पाकिस्तान सिंध खां सवाइ कीअं सिंध खे बंजर ठाहे पाकिस्तान ख़ुशहाल थी सघे थो। उन जे करे उन्हनि खे होश जा नाखून वठणु घुर्जनि। सिंध में अॻे ई पाणी जी खोट आहे। पुछड़ी जा आबादगार हैरान परेशान आहिनि। थरवासी पीअण जे पाणी जे लाइ हैरान परेशान आहिनि। उते चोलिस्तान जा इलाइक़ा ऐं ॿिया बहाना बणाए सिंधु ते कैनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई थी वञे। हुननि चयो त सिंध कंहिं बि सूरत में सिंधी माण्हू हिकु बि सिंधी जीअरो आहे तेसीं ताईं इहे सिंधु ते कैनाल ठाहिण न ॾींदा। उन जे करे हुक्मराननि खे होश खां कमु वठणु घुर्जे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। मिठी खां खाटा हुजानी तफ़सील ॾिना आहिनि। सखर खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं जिते सिंध जे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला लाइ MDK टेस्ट जे सेंटर्स जो ऐलान कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायां पिया सखर खां। अवां खे ॿुधाईंदासीं सिंध जे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला लाइ MDK टेस्ट जे सेंटर जो ऐलान कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे साहिल जोगी। जी साहिल, छा तफ़सील आहिनि? जी सिंध जे मुख़्तलिफ़ मेडिकल कॉलेजनि में MDK टेस्ट दाख़िलानि जे हवाले सां वरिता पिया वञनि। इन हवाले सां जेके तयारियूं आहिनि उहे मुकमिल कयूं आहिनि। IBA यूनिवर्सिटी पारां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 6 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि जिते MD टेस्ट जेका आहे वरिती वेंदी। इन हवाले सां IBA यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर आसिफ अली शेख जो चवणु आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ डिविजनल सतह ते इलाइक़नि में जेके आहिनि से 6 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। इन हवाले सां NAD यूनिवर्सिटी कराची, पब्लिक स्कूल हैदराबाद, मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो, उन सां गॾोगॾु पब्लिक स्कूल सखर, क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद ऐं पुलिस ट्रेनिंग सेंटर लाड़काणो में जेके आहिनि से MDK टेस्ट जे हवाले सां सेंटर क़ाइमु कया विया आहिनि जिते जेके आहिनि से 38,683 उम्मीदवार लिखत वारी जेका आहे टेस्ट ॾींदा। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त 8 डिसंबर ते IBA यूनिवर्सिटी पारां ॿीहर जेके आहिनि से MDK टेस्ट वरिता वेंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ मेडिकल कॉलेजनि में दाख़िलानि जे हवाले सां इहे टेस्ट रखिया विया आहिनि। इन खां अॻु में जेके आहिनि से डाउ यूनिवर्सिटी पारां MDK टेस्ट वरिता विया जंहिंमें MDK जो पेपर जेको आउट थियो उन खां पोइ अदालत नोटिस वरितो ऐं अदालत पारां जॾहिं ॿीहर हुकुम ॾिनो वियो MDK टेस्ट जे हवाले सां त हाणे IBA यूनिवर्सिटी पारां ॿीहर जेके आहिनि से MDK टेस्ट वरिती पई वञे जेका 8 डिसंबर ते रखी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ 6 जॻहियुनि ते MDK टेस्ट वठण जे हवाले सां इम्तिहान जेके मर्कज़ आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। सखर खां साहिल जोगी तफ़सील ॾिना आहिनि। हिकु भेरो ॿीहर ज़िक्र कंदासीं। डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस में मीरपुर ख़ासि या अॻूणे DIG
एसएसपी ऐं अॻूणे एसएसपी जा वारंट जारी कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे शाहिद ख़ासखेली। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु डॉक्टर शाहनवाज़ कुंबर केस जी जेका आहे उहा ॿुधणी मीर प्रकाश जे दहशतगर्दी तोड़ अदालत में थी, जंहिंमें पुलिस ऐं FIA पारां जेको आहे न उहो शुरूआती जांच रिपोर्टूं पेश कयूं वयूं। उन दौरान जेको आहे उहो जेका जवाबदार धुर आहे उन जे वकीलनि जेको आहे उहो अदालत खे ॿुधायो त हिन केस जूं जेके आहिनि 2 FIR दाख़िल थियल आहिनि, जंहिंखे जेका हाई कोर्ट में जेको आहे उहो चैलेंज कयो वियो आहे, जंहिंजी ॿुधणी जेका आहे उहा 16 दिसंबर ते रखियल आहे। अहिड़ी आगाहीअ खां पोइ अदालत जेका आहे उहा ईंदड़ जेका ॿुधणी आहे उहा 18 दिसंबर ताईं जेका आहे उहा मुलतवी कई वई आहे। हिन ॿुधणीअ खां बैदि में जेको आहे उहो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे जेको आहे फरियादी धुर जेका आहे उन जे वकील बैरिस्टर असदुल्ला शाह राशिदी, अज़हर आराई ऐं ॿियनि जेको आहे उहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त हिन वक़्त ताईं जेका FIA वारनि जेका जांच कई आहे उन मां हू जेके आहिनि उहे मुतमिन न आहिनि, छाकाणि त फरियादी जेके जवाबदार धुर जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जा जेके मोबाइल पेश कया। वॾी महिरबानी नासिन। मीरपुर ख़ास खां शाहिद ख़ासखेली तफ़सील ॾिना आहिनि। शहदाद कोट खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। ॻोठ सीलरामी घर ते मुबैना हमले ख़िलाफ़ रहवासिन कोटू मोटू चौक ते धरणो हयो आहे। धरणे जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शहदाद कोट खां। अवां खे ॿुधाईंदासीं ॻोठ सीलरामी घर ते मुबैना हमले ख़िलाफ़ रहवासिन कोटू मोटू चौक ते धरणो हयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे अदनान भट्टी। जी अदनान, छा तफ़सील आहिनि? शहदाद कोट भरिसां ॻोठ सीलरा में माज़ूर सुल्तान सीलरो आहे, जंहिंजे घर में रस्ते कढण जी ॻाल्हि तां ॿ माण्हू जेके आहिनि उन्हनि हमलो करे उनजे घर मथां हमलो कयो आहे, जंहिंजे नतीजे में कुझु माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े जे ख़िलाफ़ शहदाद कोट जो कोटू मोटू चौक ते सियासी समाजी अॻवान उते औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो करे बाअसर माण्हू जे ख़िलाफ़ धरणो हयो आहे। उन मौक़े ते कामरेड नसीर सीलरो, माज़ूरनि जो सदर आहे एजाज़ अली खोसो ऐं कामरेड हयात तुंजो, इन समेत ॿिनि जेको चयो आहे त गुज़िरियल राति जो रस्ते कढण जी ॻाल्हि तां बाअसर माण्हू आहिनि, जंहिंमें वकील सादिक सीलरो ऐं संदसि भाउ लियाकत अली सीलरो असांजे घरनि में घिड़ी करे असांजे तशदुद करे असांखे बेगुनाह मारकुट कई आहे। इन्हनि मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे त जीअं असां पंहिंजो केस दाख़िल कराए सघूं। वॾी महिरबानी नासिन। शहदाद कोट खां अदनान भट्टी तफ़सील ॾिना आहिनि। सखर खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। मुबैना पुलिस मुक़ाबले में मार्च वियल अब्दुल ख़ालिक ऐं मुख्तियार सोलंकी जे वारसनि धरणो हयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे अनस घांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? सखर में 2 ॾियारा अॻु मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल 2 मुबैना ॾोहारनि अब्दुल ख़ालिक सोलंकी ऐं मुख्तियार सोलंकीअ जे वारिस औरतनि तोड़े मर्दनि तरफ़ां सखर एयरपोर्ट थाणे जी हद सिटी बाईपास वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाजी धरणे सबबि ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वयूं ऐं ट्रैफ़िक वारो जेको निज़ाम आहे उहो पिणु मुअतिल थी वियो। केतिरी देर खां सिटी बाईपास वारो इलाइक़ो जेको आहे सो मुज़ाहिरीन जे एहतिजाज सबबि बंदि रहियो ऐं ट्रैफ़िक पिणु जेका आहे सो मुतासिर रही, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे अचु वञ में सख़्तु ॾुखियाई पेश आई। जंहिं बदि पुलिस तरफ़ां मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रोड जेको आहे सो खोलरायो वियो ऐं सखर सिटी बाईपास वारो जेको रोड आहे उहो हिन वक़्तु तौर ते मुकमल तौर ते खुली वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस पूरे मुक़ाबले में 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे कतल कयो आहे, जॾहिं त वॾी महिरबानी नासिन। सखर खां अनस घांगरो तफ़सील ॾिना आहिनि। झंडो मरी खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते 1 करोड़ रुपयनि खां मथे माले जे फुर वारदात थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे खलीलुर रहमान। जी खलीलुर रहमान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु। झंडो मरी में 1 भेरो ॿीहर फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। प्यालूण थाणे जी हद मीरपुर ख़ास रोड टंडो आदम तां नामालूम फोरन उमरकोट वासी पली बिरादरी खां कार गाॾी रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। झंडोमरी जे प्यारूण थाणे जी दरियाखान पोंडरी वटां 5 नामालूम हथियारबंदनि उमरकोट वासी दोस्त मोहम्मद पली ऐं अब्दुल रहीम पली खां हथियारनि जे ज़ोर ते ग्रांड कार 2025 मॉडल 6 मोबाइल फोन ऐं 2 लाख रुपया रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया आहिनि। इतला ते पुलिस ऐं इलाइक़े वासी जाइ वारदात ते पहुची ॾुआरियुनि जा पेरा खया। वॾी महिरबानी नासिन। झंडोमरी खां खलीलुर रहमान तफ़सील ॾिना आहिनि। नासिन सिंध राउंड अप में फ़िलहाल एतिरो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट KTN News.tv। ॾिसंदा रहो KTN News।